बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। निज़ामुद्दीन जक्सी हिन वक्त मौजूद है टंडो मोहम्मद खान में एजाज ट्रैक्टर शोरूम ते सज्जाद भाई वटि। सज्जाद भाई प्यारो दोस्त है, उन वटि नवा थ्रेशर अची विया आहिनि शालीमार जा सारिन जा थ्रेशर। हिन पासे तव्हांखे ट्रैक्टर बि ॾेखारींदासीं। ओ ही बीठा आहिनि ट्रैक्टर रूसी बि बीठा आहिनि, अंदरि ॿिया बीठा आहिनि ऐं 385 बीठा आहिनि। ऐं ॿी मज़े वारी ॻाल्हि तव्हांखे हिते ॿुधायां, हिते सारिन जो लाबारे वारी मशीन जंहिंखे कबूटा चयो वेंदो आहे, जंहिंखे हार्वेस्टर चयो वेंदो आहे, फुल फीड चयो वेंदो आहे, हाफ फीड चयो वेंदो आहे, उहे मशीनूं मुंहिंजे थ्रू तव्हांखे मिली सघनि थियूं। मुंहिंजे थ्रू तव्हांखे का बि शइ हिननि मां खपे उहा बि तव्हांखे मिली सघे थी सुठे रेट में, जंहिंमें तव्हां ट्रैक्टर जो को बि हलट हुजे, गोबल खपे, कल्टीवेटर खपे, को बि हलट खपे उहो तव्हांखे मिली सघे थो। अगरि मूंखे तव्हां नथा अप्रोच करे सघो त हीउ दुकान जो एड्रेस तव्हांखे ॿुधायां, शाह करीम सिजावल रोड, टंडो मोहम्मद खान शहर, एजाज ट्रैक्टर शोरूम। तव्हां हिते अची सघो था। हिते तव्हांखे हर एग्रीकल्चर जो पार्ट्स मिली सघे थो। निज़ामुद्दीन जक्सी, टंडो मोहम्मद खान, सिंध।